खबर शामिल कयूं पिया ठटो खां। जानवरनि जी बीमारीअ बाबति बे न्यूज़ टीवीअ ते हलियल ख़बरुनि जो डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक नोटिस वठंदे डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक के एनिमल हस्बेंड्री डॉक्टर मुनीर जाफरानी पंहिंजी टीम सां करे साहिली पट्टीअ जे ॻोठनि पीर महमूदानी, शरबत खान मरी, समा मोरी, अहमद मीरबर, महमद ॼामाणी, मामू जोखियो, ईसा खासकिली ऐं ॿियनि ॻोठनि में 2400 जानवरनि खे लंपी स्किन डिजीज़ बीमारी जी वैक्सीन कई। उन मौके ते सहाफ़ी यूसुफ शाहीन, कादर मौली पोटो, अली बख्श मरी, इकबाल कलोई, एजाज शेख, अशरफ खासकेली, अजीज सूमरो ऐं ॿिया सहाफ़ी मौजूद आ। डिप्टी डायरेक्टर डॉक्टर मुनीर जाफरानी ऐं डॉक्टर असलम आराइन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हेल ताईं असांजी टीमुनि ठटे ज़िले में 8942 जानवरनि खे वैक्सीन कई आहे। उन्हनि वधीक ॿुधायो त ज़िले ठटे जे 4 तालुकनि में 29 माण्हुनि ते मुश्तमिल 10 टीमूं ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में राति ॾींहुं कमु करे रहियूं आहिनि। डॉक्टरनि जो चवणु हो त ही वैक्सीन मुहिम 1 महीने लाइ जारी रहंदी। डॉक्टरनि इहो पिणु ॿुधायो त कमु कंदड़ टीमुनि खे सख़्तीअ सां हिदायतूं जारी कयूं आहिनि त वैक्सीन मुहिम खे तेज़ीअ सां उकलायो वञे त जीअं मालबंद माण्हुनि खे नुक़सान खां बचायो वञे। रिपोर्ट कराए महमद अशरफ खासकेली, ब्यूरो चीफ, बे न्यूज़।